अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, हाणे जेको आहे अकबर खान ऐं चाकर खान जो आमनो सामनो वॾो सख़्ती सां थींदो, छो त अकबर खान ग़लती करे जेको आहे जाबर वारनि खे जेका पनाह ॾिनी आहे, चाकर खान कॾहिं बि अकबर खान जे साम्हूं वञी करे ॻाल्हियूं कोन कंदो। लिकी करे हाणे जाबर जी लोकेशन हथु कंदो, पोइ जाबर खे घुटो ॾेई, कासिम खे घुटो ॾेई उते पूरो करण जी कोशिशि कंदो। इहा कोशिशि फ़िलहालु त नाकाम लॻे थी मूंखे, बहरहाल इहा कोशिशि तमामु जल्द जारी रहंदी। होॾा रियासत में तव्हां ॾिसो था कीअं वठ पाइजा लॻी पई आहे ऐं हर को पंहिंजी पंहिंजियूं हाज़िरियूं पियो भरे, पंहिंजियूं पंहिंजियूं ड्यूटियूं पियो ॾे। ऐं पंहिंजा वेरी में दोस्तों सिकू वटि कुझु ई कोन्हे बचो जो कंहिंसां विड़ी सघे। हा, इहो आहे सिकू फ़िलहालु जेको आहे साण वारनि सां ठाह जे ॻाल्हियूं जेको आहे चाकर खान करे रहियो आहे, उहे वक़्ती तौरु ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं, लेकिन सिकूअ खे नुक़सानु कोन पुॼाईंदा सामवल ऐं हैदर वारा। बाक़ी रोंडो इन्हनि वटि ॿधल आहे डिमफुल वटि, जेतिरा ॾींहं हलियो। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में।